कहानी 13 ताइब थियो तकड़ा। वॾी वॾी सरकारी लियाकत इस्पताल में वॾो ॾफेर आहे। डॉक्टरनि ऐं LMC जे शागिर्दनि जे विच में हिकु आउटसाइडर मरीज़ वठी अची वियो आहे, जेको पाण खे बीमारनि जो लीडर बि सॾाईंदो आहे। हिन खे इलाही शिकायतूं आहिनि। हाणे हू माण्हू जेको इस्पताल में सभु कंहिंजो ॼाण सुञाण वारो हूंदे बि ओपरो आहे, सदाईं खेर मां ईंदो आहे ऐं खेर सां वेंदो आहे। अॼु बि जहिड़ो कर खेर मां आयो आहे, पर अॼु हू पाण बि बीमार थो लॻे। अहिड़ो बीमार जीअं वॾा घाघ प्याक घणो पी वञण खां पोइ घणो ॻाल्हाईंदा आहिनि। ऊंची आवाज़, ॻाढ़नि अखियुनि सां ऐं गार गंद बि कंदा आहिनि। अहिड़ी गार गंद जंहिंसां हिकिड़नि जा पता सड़ी वञनि ऐं ॿियनि जा हियांव ठरी पवनि। अॼु हू इन हालत में आहे ऐं जहिड़ो कर विफले पियो। लुक जेंटलमैन, सवाल आहे त हीअ इस्पताल आहे या हीरा मंडी? बाक़ी सभु ॼण गूंगा ऐं ॿोड़ा आहिनि। कन फाटी पिया अथनि, निड़ियूं सुकी वयूं अथनि, रुगो अखियुनि में चुरपुर अथनि, किन में प्यार जी, किन में क्रोध जी। हू वरी पंहिंजे तरीअ ते ठोंशूं हणंदे चवे थो, प्लीज़ हिकु ॻाल्हि ॿुधायो, तव्हांजे हिन शाहवूड़ इस्पताल जी ड्यूटी टाइम में घणियूं एम्बुलेंसूं थियूं दौड़नि? छाजे लाइ? डॉक्टरनि ऐं नर्सुनि खे खणनि थियूं त प्यार वञी कनि? बाय गुड, बाय गॉड, आउं प्यार जे ख़िलाफ़ कोन आहियां। क़ुरान भली प्यार कनि, पर ड्यूटी टाइम ते। ओह शेम, रियली इट इज़ अ लिटिल शेम। हुन जी ॻाल्हि ते को ॻाल्हाइण लाइ वात पटे थो, पर हू कंहिंखे बि ॼिभ हलाइण कोन थो ॾिए। काइंडली टेल मी, फॉर द सेक ऑफ माई नॉलेज, वॉट इज़ इट ड्यूटी ऑफ अ डॉक्टर? जवाब लाइ हर कोई ॻाल्हाइणु चाहे थो, पर चप रुगो दॾी रहिजी था वञनि। बसि रुगो हिकिड़ो सन्हड़ो शागिर्द कैंचीअ जियान संदसि आवाज़ कतरे थो छॾे। पर अदा, अव्हांजो मरीज़ आहे किथे? अव्हां मूं सां ॻाल्हि करियो हा, को माण्हू मोकिले छॾियो हा, अव्हां हुकुम करियो, मरीज़ किथे आहे? मरीज़ ड्रिप इंजेक्शन ॿांह मां छिके कढी डॉक्टर खे इहो चई हलियो वियो त ही पाण खे लंघाए छॾ। मांदाण, हर को बाको फाटल, ज़िलज़िलो। हाणे साईं, हीअ मरीज़ जी वाखाण ॿुधो। छा डॉक्टर सां ईअं ॻाल्हाइबो आहे छा? हा, जवाबु ॾियो। हिकु वॾो डॉक्टर ॻाल्हाए थो। अहिड़े मरीज़ खे कंहिं मेंटल हॉस्पिटल में वठी वञणु घुरिजे। ॿियो डॉक्टर बि पंहिंजे ॼिभ ते ॾाढो कंट्रोल कंदे ॻाढ़ो साओ पीलो थी थो वञे। छो भला? हे इस्पताल कंहिं पागल खाने खां घटि आहे छा? हिते त वीचारो चङो भलो माण्हू चइनि ॾिहाड़नि जे दाख़िला खां पोइ जे मोह न त चरियो त थी सघे थो। इन लाइ त हिते अधचरियनि जो राज आहे। इहो वॾो इल्ज़ाम आहे, इंसल्ट आहे डॉक्टर्स जी। हिकु कुराड़ो डॉक्टर पंहिंजे ई ॻिचीअ में पंहिंजे ई नेक टाए खे छिक छिकां लाए थो ॾिए। छो भला साईं, हीअ अधचरियनि जो राज नाहे छा? हू ॾाढो निमाणो थी मुरकी थो पवे। ॾिसो न साईं, भली मरीज़ खणी मरंदड़ हुजे, ड्रिप चाढ़ींदो ॾिसी को डॉक्टर ईअं बि चवंदो आहे छा त, अड़े ड्रिप छो था चाढ़ियोसि, ही त मरी रहियो आहे। ओ शैम सर। हू वरी तपी थो वञे। पर अदा, अव्हांजो मरीज़ किथे आहे? अव्हां मूंसां छो नथा ॻाल्हायो? ही सभु जेके इस्पताल अॻियां लेलड़ाटियूं पाए रहिया आहिनि, सभु मुंहिंजा मरीज़ आहिनि। पर लेलड़ाटियूं छो न पाईंदा? हू ॾाढो झीणो थी वञे थो। भला अव्हांजो ॾोहो ई कहिड़ो आहे त दुनिया किथां वञी निकिती आहे? अव्हां कॾहिं TV सीरीज़ मेडिकल सेंटर ते सोच वीचार कयो हुजे त उहा सीरीज़ एॾो कंटिन्यू छो आहे? फॉर वॉट? पर अव्हां वीचारनि सिंध जे डॉक्टर्स खे केही ख़बर त इहा सीरीज़ छो पई हलाई वञे? इन सीरीज़ ते केतिरा ॾोकड़ ख़र्च थींदा हूंदा? इन सीरीज़ खे कंटिन्यू रखण लाइ रोज़ अमेरिका जी केॾी मशीनरी सिड़जंदी हूंदी? ऐं सुठी परफॉर्मेंस करण खां पोइ मरकज़ी किरदारु पंहिंजे घर अची सुख माणण लाइ ऑटोमेटिक कंप्यूटर, रंगीन टेलीविज़न या VCR ते पाण खे ॾिसंदे कीअं न निर्वाणक आसीस महसूस कंदा हूंदा? ऐं शॉट टू शॉट, डायलॉग टू डायलॉग कीअं न राइटर खे क्लेपिंग ॾींदा हूंदा? त वाह,
राइटर सचे डॉक्टर जो किरदारु अहिड़ो हुअणु घुरिजे, कहिड़ो न नेचुरल स्क्रिप्ट आहे। खन लाइ ॾाढी बेहूदी माठार पैदा थी वञे थी, जंहिंखे माठार नथो चई सघिजे, ऐं हू ओपरो माण्हू ॼण शिकस्त खाई उथी थो बीहे। सॉरी जेंटल डॉक्टर्स, वेरी सॉरी फॉर बैड स्पीकिंग, लाउडली एंड श्राउडली स्पीकिंग। ऐं हू कंधु खणींदो, इस्पताल जी गंदगीअ जी बदबूअ खां साहु घुटींदो, ॿाहिरि खुलियल सरगदाम हेठि अची आथत जो साहु खणंदे ॼण रोई थो पवे। सिलसिलेवार इंजेक्शन LMC जामशोरो, अक्टूबर नवंबर 1978।